अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सिरा HRJDO न्यूज़ ऐं अवां वज़ीर उन्नड़ ख़बर शामिल कयूं था। अब्दुल सलाम ॾहरी जी काज़ी मतल केमी बहराड़ी जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में एजेंट माफ़िया डिवाइस खणी एहसास किफ़ालत प्रोग्राम जे नाले ते केतिरनि ई ॿोझ माण्हुनि खां शनाख़ती कार्ड नंबर सां गॾु फिंगर प्रिंट्स वठी फ्रॉड करे फरार थी विया। काज़ी में यूसी हबेरी जे ॻोठ मीर हमदो लाशारी जे ॻोठाणनि शबीर दीनारी, जमील दीनारी, अलीगुल लाशारी, इम्तियाज़ लाशारी, गुलबेग दीनारी ऐं ॿियनि मीडिया खे ॿुधायो त असांजे ॻोठ में ॿ ॼणा डिवाइस खणी आया ऐं चयाऊं त असां एहसास किफ़ालत प्रोग्राम जा पैसा ॾींदा आहियूं, जेकी असां खां शनाख़ती कार्ड नंबर वठी डिवाइस ज़रिए फिंगर प्रिंट्स वठी चयाऊं त तव्हांजा पैसा न आया आहिनि। हाणे असां तव्हांजी दरख़्वास्त मोकिले छॾी आहे। 2 ॾींहंनि खां पोइ तव्हांजे मोबाइल फ़ोन ते पैसनि जो मैसेज अची वेंदो। 3 ॾींहं गुज़री वञण बावजूदि मैसेज न आयो। 3 ॾींहंनि खां पोइ उन फिंगर प्रिंट डिवाइस समेत ॿिन्ही फ्रॉड कंदड़ माण्हू खे हिकु स्टाफ ते सोघो करे वरितो। हिकु ॼणी जी सुञाणप बहादुर ओठो नाले नावली मोदे रहवासी तौर थी। उन्हनि असांखे चयो त असीं एहसास किफ़ालत प्रोग्राम में कमु कंदा आहियूं। असांजो कमु मोबाइल सिम जो आहे। सिमूं खपाईंदा आहियूं। उते वेठल सहूलतकार उन्हनि खे भॼाए छॾियो। फ्रॉड कंदड़ शख़्स मां ख़दशो आहे त असांजा एहसास किफ़ालत प्रोग्राम ज़रिए मिलंदड़ रक़म 12,000 कढी वियो आहे या असांजे नाले सिम कढी करे कंहिं दहशतगर्द जे मनसूबे या अगवाकारी में इस्तेमालु कंदो। असां HBL बैंक जे आला अमलदारनि DIG SSP शहीद बेनज़ीराबाद खां घुर कई आहे त फ्रॉड कंदड़ शख़्स बहादुर ओठो ख़िलाफ़ कार्रवाई करे खेसि गिरफ़्तार कयो वञे ऐं असां सां इंसाफ़ कयो वञे, न त ॿी सूरत में असां ठग ख़िलाफ़ कोर्ट जो दर खड़काईंदासूं। मुंहिंजो नालो जमील अहमद दीनारी आहे, वेठल ॻोठ मीर हमज़ो लाशारी। कुझु 3 ॾींहं पहिरियां हिते असां जे ॻोठ में माना एहसास प्रोग्राम वारा 2 एजेंट आया, जिन असांखे चयो त असां सभिनी ॻोठ वारनि खे चयो त बाबा तव्हांजा जेके आहिनि जिन जा पैसा आया आहिनि उन्हनि खे असां पैसा कढी ॾींदासीं ऐं जिन जा न आया आहिनि उन्हनि जी असां एप्लीकेशन लिखी ऐं मथे मोकिलींदासीं। उन्हनि जा पैसा 2 ॾींहंनि में अची वेंदा। ऐं असां उन्हनि जे माना यकीन ते असां कार्ड बि खणी वियासीं ऐं असां खां उन्हनि वटि हिकिड़ी डिवाइस बि हुई जंहिंजे तहत उन्हनि असां खां फिंगर बि वरिता ऐं कार्ड नंबर बि वरितनि ऐं असांखे चयूं त बाबा तव्हांजा पैसा हाली फ़िलहाल न आया आहिनि, तव्हां बसि इहे असां तव्हांजी फॉर्मेलिटी पूरी करे छॾी आहे। 2 ॾींहंनि खां पोइ तव्हांखे SMS ईंदो। असां इहा अपील कयूं था SSP नवाब शाह खां ऐं DIG नवाब शाह खां ऐं चीफ जस्टिस खां त असांजो जेको आहे बयानु ॿुधी ऐं माना हिननि माण्हुनि खे पकड़ियो वञे जीअं माना इहे ॿिया माण्हू जेके आहिनि फ्रॉड खां बची सघनि। ऐं असां इहा परज़ोर माना अपील था कयूं त माना महिरबानी करे असांजो बि का तदारक कई वञे, छो जो असां ग़रीब माण्हू आहियूं, तमामु शरीफ़ माण्हू आहियूं। सुभाणे असां कंहिं मसइले में अड़िजी वञूं त HRJDO न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बर ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HRJDO न्यूज़।